किस्सो नंबर 49। ॼार जी पाड़ ताईं डपु अथई। वताए वटि 1 रुपयो पटके जे पलांद में ॿधल हो। राति रस्ते में पइजी वयसि। डपु हुस त मतां को फोरू मिले ऐं राति ऊंदाहीअ में मारे विझे, या चवे त कढ नाणू ॿाहिरि, न त मारियां थो। इहे पूर पचाए रुपयो पलांद मां छोड़े हिकिड़ी ॼार जे वण जी पाड़ में पूरे छॾियईं। पोइ बेडपो थी अॻिते हलण लॻो त हिकु छड़ो माण्हू मिलियुसि, जंहिं चयो त यार हिन जूई में चोरनि ऐं रहज़ननि जो भउ आहे, तोखे त कोन मिलिया? कहिड़े हंधि उन्हनि जो घणो ख़ौफ़ आहे। वताए चयो, घणो ख़ौफ़ अलबत्ता इन ई ॼार जी पाड़ ताईं आहे, पोइ को बि भउ भोलो कोन्हे। दोस्तों, सिंधी खोजी के सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।